सिंध वासियुनि खे हक़ मौजूद। मां हैदर मला अॼु तव्हां सां इंतहाई अहम मसइले ते ॻाल्हाइण लाइ हाज़िर थियो आहियां। 2015 खां सेवण ऐं जामशोरे जे विच में इंडस हाईवे जो टुकड़ो दुनिया जे अंदरि ई मशहूरु थियो आहे त ही खूनी रोड आहे। उन जो सबबु इहो आहे त आमरी ऐं काज़ी अहमद जे पुल ठहण जे करे जेके गाॾियूं नेशनल हाईवे खां सफ़र कंदियूं उहे टर्न करे हिकु त इंडस हाईवे ते अची वियूं आहिनि। पर बुनियादी जेके सबब आहिनि असां उन ते कॾहिं न सोचियो आहे, न ॻाल्हायो आहे, न उनजो असां हल कढियो आहे। अॼु पाण कोशिशि कंदासीं त इंडस हाईवे ते आख़िर कहिड़ो सबबु आहे जंहिंजे करे मुस्तक़िल तौर ते एक्सीडेंट थींदा रहनि था। मुंहिंजे ख़्याल में सोशल मीडिया ते हिन मामले खे हाईलाइट करण में जेतिरो मुंहिंजो ऐं मुंहिंजे दोस्तनि जो किरदारु रहियो आहे, अॼु उन जो नतीजो आहे त ही इंडस हाईवे वारी तहरीक जेका आहे उहा अॻिते वधी आहे ऐं हाणे उहा हाई कोर्ट ताईं हली वई आहे, कोर्ट मां सुप्रीम कोर्ट ताईं हली वई आहे। छाकाणि त टूल प्लाज़ा जा जेके ठेकेदार आहिनि उहे ख़ुदि इक़्तिदार जा धणी आहिनि, इन करे हाई कोर्ट बि जॾहिं तव्हांखे रिलीफ न ॾेई सघे, सुप्रीम कोर्ट ताईं मामला हलिया वञनि त हाणे असांखे इन तरफ़ सोचणु खपे त आख़िर एक्सीडेंट जा सबब कहिड़ा आहिनि, उनखे असांखे ॻाल्हाइणु खपे। 2015 में असां ढोली फंड ज़रिए कोशिशि वरिती त हिते हिकिड़ो बुनियादी टूल क़ाइमु कजे जेके माण्हू एक्सीडेंट थियनि था उन माण्हू खे फौरन अस्पताल में पहुचाइजे। पर अस्पताल जी हालत अहिड़ी आहे जो हिन लाइ कि वॾे खां वॾी टल के अस्पताल मांजल आहे जिते को बि सर्जन मौजूदु कोन्हे, ऑपरेशन थिएटर कोन्हे को, ऐं ट्रॉमा सेंटर कोन्हे को, एक्सरे मशीन कोन्हे, अल्ट्रासाउंड कोन्हे, ECG कान्हे, कुझु बि कोन्हे, का बि सहूलियत हिन अस्पताल में मौजूदु कोन्हे। ऐं सेवण खां वठी जामशोरे ताईं फ़क़ति हिकिड़ी अस्पताल आहे जिते 24 कलाकनि में को डॉक्टर मौजूदु आहे जेको रेफर करे थो फौरन त तव्हां हैदराबाद वञो ऐं पोइ रस्ते ते हैदराबाद ताईं पहुचंदे या जामशोरे ताईं पहुचंदे काफ़ी माण्हू मरी था वञनि। हिन रोड जे एक्सीडेंट में हज़ारे माण्हू न सिर्फ़ु मुआ आहिनि पर हज़ारे माण्हू माज़ूर थिया आहिनि ऐं हज़ारे ख़ानदान अॼु बुख ऐं अफ़लास जे शिकारनि, छाकाणि त ख़ानदान जा जेके वॾा हुआ, कमाईंदड़ जेके हुआ, उहे मौत जे घाट चढ़ी विया हुआ। हाणे सबब जेके आहिनि उन सबबनि में हिकिड़ो वॾे खां वॾो सबबु हिन रोड जी सतह आहे, उमक जेका आहे उहा तक़रीबन 80 खां 110 फुटनि ते ही उमक आहे। हिकिड़ो सबबु जेको आहे उहो ॿियो ही रोड जेको आहे उहो आहे 90 जी स्पीड जो ठहियलु। जॾहिं तव्हां 90 खां मथे स्पीड ते गाॾी हलाईंदो तव्हांजो एक्सीडेंट थियणो आहे। हिन रोड ते 3 ज़ोन ख़तरनाक ज़ोन, जॾहिं तव्हां सफ़र कयो था त 3 ज़ोननि ते तव्हांखे ध्यानु ॾियणु खपे। तव्हां आमरी काज़ी अहमद पुल टुपी आमरी खां जॾहिं तव्हां सफ़र शुरू कयो था त वॾनि छछरनि खां वठी शालमान सन ताईं इहो ज़ोन ख़तरनाक ज़ोन आहे, हिन जो उमक मथे आहे, इन करे गाॾी जॾहिं तव्हांजे कंट्रोल मां निकिरे थी उहा हेठि किरे थी, हेठि किरण सां उन में मौजूदु माण्हू अॼु जो शिकार थियनि था। जीअं तव्हां जे साम्हूं असांजे साम्हूं मशहूरु सिंधी अदाकार असद कुरैशी जो एक्सीडेंट थियो, हुनजी डॉक्टर थी उहा अजल जो शिकार थी वई। हज़ारे माण्हू अजल जो शिकार थींदा रहनि था इन ज़ोन में। ॿियो ज़ोन शुरू थिए थो मांझनि खां खासाई ताईं, वॾा छछर ताईं, मांझनि खां खासाई ताईं ऐं संगारपोसे ताईं। ऐं टियों ज़ोन शुरू थिए थो खाणोट खां अलियाबाद ताईं। ही 3 ज़ोन जेके आहिनि उहे ख़तरनाक आहिनि। हाणे इन टिनी ज़ोननि में जॾहिं तव्हां ड्राइविंग कयो था, हिकिड़ो त 90 जी स्पीड थियल, ॿियो जेको माण्हू ड्राइविंग करे थो उन लाइ ही लाज़मी आहे त उहो बेल्ट यूज़ करे। अॻियां वेठल गाॾी माण्हू बेल्ट यूज़ करे। असां वटि बेल्ट यूज़ करणु ॼण को एब हुजे, इन करे इन एब मां सिंधी माण्हू खे निकिरणो पवंदो, पंहिंजे ड्राइविंग दौरान हुनखे बेल्ट यूज़ करणो पवंदो। ॿियो जेको ड्राइविंग करे थो उनखे कतई तौर ते इहा इजाज़त ॾिनी, ही ॾोह आहे, ही क्रिमिनल एक्टिविटी आहे त जॾहिं को माण्हू ड्राइविंग करे ऐं उहो मोबाइल यूज़ करे, मोबाइल ते ॻाल्हाईंदो या टेक्स्ट मैसेज कंदो पियो वठे त तव्हां उनखे रोकियो, छाकाणि त उहो तव्हांजे मौत जो सबबु बणिजे थो। टियों जेको सबबु आहे सो इहो आहे। चोथों, हिते क्लाइमेक्स जेका आहे इलाइक़े जी उहा ख़तरनाक आहे। तव्हां जॾहिं रोड ते सफ़र कयो था तव्हांखे हिते रोड ते पाणी या रुञ महसूस थिए थी। साम्हूं जेका गाॾी आहे उहा 40 किलोमीटर तव्हांखे परे महसूस थिए थी, दरअसल उहा 3 किलोमीटर परे हूंदी आहे, जंहिं करे तव्हांजी गाॾियूं लॻनि थियूं, तव्हां एक्सीडेंट जो शिकार थियो था। ऐं पंजूं जेका हीअ रोड आहे उन रोड जी जेका डिज़ाइन आहे उहा इंटरनेशनल सिट जी डिज़ाइन आहे। उन जेके गोलायूं आहिनि उन गोलायुनि में जीअं गाॾी वञे थी तीअं स्पीड वधे थी। इन करे जॾहिं तव्हां गोलायुनि जे वेझा अचो था त उन स्पीड घटाइण जी कोशिशि कयो। जेकर तव्हां 90 ते सफ़र करायो त फौरन तव्हां 60 ऐं 70 ते थी वञो। इन्हनि शयुनि ते तव्हां जॾहिं अमल कंदो त उमीद कयां थो त इंडस हाईवे ते सफ़र कंदड़ सेवण खां जामशोरे ताईं जेके दोस्त सफ़र कयो था उन जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ हूंदियूं। हिकु स्पीड ते कंट्रोल कयो, ॿियो मोबाइल जो यूज़ न कयो, बेल्ट जो इस्तेमालु कयो। जॾहिं गोलाइन में वञो पिया तॾहिं गोलाइन में वेंदे पंहिंजी स्पीड घटायो। ऐं जॾहिं तव्हां इन ते अमल कंदो त उमीद आहे त एक्सीडेंटनि में 99% कमी ईंदी। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो थो आहे।